चवंदा आहिनि त असांजी हीअ धरती कई भेरा अलमियुनि जो शिकार थी आहे। जिते हींअर शहर आहिनि उते कंहिं दौर में झंग हुआ ऐं जिते झंग आहिनि उते शहर हुआ, जीअं मुअनि जो दड़ो ऐं अहिड़ा कई राज़ आहिनि जेकी हिन धरतीअ में दफ़न थियल आहिनि। सो ईअं ई पुराणे ज़माने में हिकिड़ो बादशाह हो जंहिं इहा ॻाल्हि ॿुधी त हीअ धरती 7 भेरा क़ब्रिस्तान थियल आहे त उन बादशाह खे वहम थी पियो त छा असीं हिन क़ब्रिस्तान में रहूं था, ऐं इहा ॻाल्हि बादशाह खे ॾाढी अजीब लॻी। उन बादशाह पंहिंजे माण्हुनि खे हुकुम ॾिनो त मूंखे अहिड़ी का मिटी आणे ॾियो जंहिंमें का बि क़ब्र जी मिटी न हुजे ऐं साफ़ ऐं पाक मिटी हुजे। उन बादशाह जा माण्हू अहिड़ी मिटी ॻोल्हण जी जुस्तजू में लॻी विया। उन्हनि हिकिड़े अहिड़ो खूह हथु कयो जेको तमामु पुराणो खूह हुयो। उन्हनि उन खूह जे तरे मां मिटी आंदी। बादशाह खे उहा मिटी पेश कई वई त बादशाह सलामत हीअ मिटी साफ़ ऐं पाक आहे, हिन में का बि क़ब्र जी मिटी न आहे। बादशाह सलामत उहा मिटी हिकिड़े कुंभर खे ॾिनी त हिन मां मूंखे हिकिड़ो प्यालो ठाहे ॾे जंहिंमें मां खावां ऐं पीआं। कुंभर उन मिटीअ खे कई दफ़ा धोतो ऐं कई दफ़ा बाहि में साड़ियो। मिटी बिल्कुलु पाक थी वई। पोइ कुंभर उन मां हिकिड़ो ख़ूबसूरत प्यालो ठाहियो बादशाह जे लाइ। उन मिटीअ खे कुंभर सटे कुटे ॻोहे उन मां हिकिड़ो प्यालो तयारु कयो। उन प्याले खे बाहि में पचायो ऐं जॾहिं उहो पची रास थी वियो त उनखे रंग ऐं गुल कढी ऐं बादशाह खे उहो प्यालो पेश कयो वियो। बादशाह चयो त मूंखे उन पाक प्याले में माखी ऐं खीर जो शरबत पेश कयो वञे। बादशाह सलामत उन प्यालो में शरबत विझी ऐं अञा पी रहियो हो त हिकु अजीब वाक़ियो पेश आयो। उन प्याले मां हिकिड़ो टहक जो आवाज़ु निकितो त बादशाह चयो त हीउ खिले केरु पियो? त उन प्याले चयसि त बादशाह सलामत इहो मां टहक मुआ ॾेई रहियो आहियां। बादशाह हैरान थी वियो त हीउ बेजान प्यालो खिले कीअं रहियो आहे। उन प्याले बादशाह सां ॻाल्हायो ऐं बादशाह खे चयाईं त ए बादशाह सलामत, तूं जंहिं मिटीअ खे पाक मिटी चई रहियो आहीं, मां त पाक मिटी न आहियां, पर मां हिकिड़ी इंसानी खोपड़ी जी मिटी ठहियल आहियां जंहिं मां तो प्यालो ठाराहियो आहे। बादशाह इहो ॿुधी ॾाढो हैरान थी वियो ऐं तौबा ताइब थी वियो ऐं अलाह जे दरबार में दुआ घुरण लॻो त या अलाह मूंखे माफ़ु कर, छो त मुंहिंजे वस में का बि शइ न आहे। सो दोस्तो, हर शइ में राज़ रखियलु आहे। कख जे हेठां लख पियल आहे। इंसान खे तकबुर न करणु घुरिजे। दोस्तो, हीअ ॻाल्हि तव्हांखे कीअं लॻी, महिरबानी करे कमेंट्स में ॿुधाइजो। महिरबानी।